अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलामु अला रसूलिल्लाह। ग्रुप मसलन काल ग्रुप में सवाल आयो है तलाक जे मुतालिक। हामिला मुतल्लका तंहिंजी इद्दत करो है। हाल हकीकत ये है त तलाक ॾिने वारे इन हालत में तलाक ॾिनई, औरत हामिला हुई। हाणे तलाक थी या न थी, पहिलो मुंदो इहो आहे। ॿियो मुंदो, जे तलाक थी वई त इद्दत करो रहंदी। बहरहाल तलाक न ॾिनी खपे। अने जे अनबन वधारे थी वञे त शरीयत हिकिड़ो रस्तो कढाए, पण तलाक जे ज़रिए घर अने ख़ानदान टुटी वञे था, हमेशह रोस रहे थो। थी सघे त तलाक जे ज़रिए ॿिन्ही पक्ष मां हिकिड़े पक्ष ते अन्याय पण थी सघे थो। इन जे बावजूदि हिकिड़ो जाइज़ रस्तो आहे। पण अक्सर ईअं थिए थो त दुनिया जे कंहिं कारणोसर तलाक ॾियनि था। अहिड़ो न थियो खपे। औरत तमामु नाफ़रमान आहे, अने कंट्रोल थी ॿाहिरि आहे, त सवाइ तलाक जे ॿियो को रस्तो न आहे। मार धाड़ का इन जी ॿी कोई सज़ा न आहे। सिर्फ़ु इस्लाम में स्टेप ॾसें, पहिला नसीहत कयो वग़ैरह वग़ैरह, सम्झायो, बिस्तरा अलॻि कयो, हल्की मार, स्टेप। ऐं जॾहिं मुकमल स्टेप थी वेंदा त पुठियां तलाक आहे। हाणे पोइ हीउ सुवालु इन लेवल जो आहे जे हामिला खे तलाक थिए की न थिए। जी तलाक थी वई, जवाब तलाक थी चुकी है। इद्दत जनरली तलाक जी इद्दत 3 महीना आहे। पण जेकॾहिं हामिला औरत आहे त इन जी इद्दत 3 महीना न आहे, वज़े हमल आहे। वज़े हमल जिन टाणे बच्चे खे जनम ॾे, अच्छा पाक साफ़ थी वञे, अने ॿई निकाह करे सघे थी। वज़े हमल जंहिंखे चवाइजे थो। हिते 3 महीने जो कोई क़ैद आहे न। तलाक इन हालत में हामिला औरत खे ॾेई सघूं था। तलाक थी वई अने हामिला औरत जी इद्दत वज़े हमल। वज़े हमल जिन टाणे बच्चे खे जनम ॾे, इहा इन जी इद्दत आहे। वखर दवाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।